अलैक या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सभी सुभान अल्लाह। कुल महबूबा तुम फरमा इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह जे करे अल्लाह सा मोहब्बत जी गाल कयो था त फत्तबिऊनी मां मोहम्मद जी ताबेदारी कयो युहिब्बुकुमुल्लाह तो तवा के मोहब्बत सदाइण जी जरूरत कान पवंदी मोहब्बत करण जी दावा भी कान करनी पवंदी जसा खुदा जा मोहब्ब आयो या इन गाल दी जरूरत भी कान महसूस थींदी त खुदा जा सा महबूब आयो न को मुहिब चवण जी जरूरत न महबूब चवराण जी जरूरत हिकु कम तवा कयो ब इनाम अल्लाह ता फरमाईंदो वो तवा जी दावा होंदी त खुदा जा मुहिब आयो माना मोहब्बत कंदड़ आयो या अल्लाह जा महबूब आयो यानी खुदा सा मोहब्बत फरमाए थो वो तवा के या गाल कर जी जरूरत जरूर महसूस थी लेकिन हिकु कम अल्लाह फरमायो तवा कयो को तवा के गाल चवण जी जरूरत ही काने मुहिब सदाइण जी जरूरत ही काने महबूब सदाइण जी जरूरत ही कोने अचो मदीने वारे जी गुलामी इख्तियार कयो रसूलुल्लाह जी ताबेदारी कयो मदीने वारे जी तरीके ते हलो अल्लाह ब इनाम तवा खे दींदो पहले नंबर ते युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह तवा सा मोहब्बत फरमाईंदो व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम बे नंबर ते नाम तवा के इहो दींदो जो तवा जा सब गुनाह अल्लाह ताला माफ़ फरमाए छॾींदो उह त तोखे चवण जी ज़रूरत पवंदी त बाबा मूंखे खुदा जी मोहब्बत आ मां अल्लाह जो मुहिब आहियां अल्लाह जे ज़ात जो आशिक़ आहियां खुदा जो मोहब्बत रखण वारो आहियां अल्लाह ताला फरमायो तू छो तो चवी तोखे चवण जी ज़रूरत ही कोने हिकु सिर्फ कम मुकन कर मुझे हबीब जी इत्तिबा कर ताबेदारी कर गुलामी इख्तियार कर जय रस्ते ते मदीने वारो हलियो आ उन रस्ते ते तू अचो सदाइण जी जरूरत कान्हे मां रब खुद तो ऐलान कया कुरान में त युहिब्बुकुमुल्लाह जेके खुद हुजूर जी गुलामी इख्तियार करण वारा आहियां अल्लाह पाण उन्हनि सां मोहब्बत भी फरमाई दुआ त सब उन्हनि जा गुनाह भी माफ़ फरमाए थो। तकलीफ़ ही न कर त कोई माण्हू खे ॿुधाए त असां ख़ुदा जा मुहिब आहियूं तोखे जबराण जी ज़रूरत ई कान्हे बस हुजूर जी गुलामी इख्तियार कर तूं ख़ुद ब ख़ुद ख़ुदा जो महबूब थी वेंदे अल्लाह पाण तोसां मोहब्बत फरमाईंदो तुंहिंजूं ख़ताऊं भी अल्लाह माफ़ फरमाईंदो तुंहिंजा जुर्म भी अल्लाह माफ़ फरमाईंदो तुंहिंजे ऐबनि ते ख़ुदा पर्दो रखी छॾींदो ऐं अहिड़ो पर्दो रखंदो जो कंहिंखे नज़र बि कोन अचनि चओ सुभान अल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा गुलामी उहाए जेका मोहब्बत सा हुजूर जे नक्शे कदम ते हले पैरवी इख्तियार करे हवाए ने आज सुभान अल्लाह जाओ साईं नमाज पढ़ी असा नमाज पढ़ो
इएं नाहे जो नमाज़ छॾियूं मकान आबाद मस्जिदूं ख़ैराबाद घटियूं आबाद ख़ल्क़ुनि जो छे ई कोन्हे को गॾियूं ख़ल्क़ सां भरियूं पियूं आहिनि लेकिन मस्जिदुनि जे अंदरि अचण जे लाइ तयारु कोन्हे सची ग़ुलामी किथे रही सच्चा ग़ुलाम त उहे आहिनि जो हुज़ूर जे पुठियां जान माल सभु क़ुर्बान करण लाइ तयारु आहिनि 20 मिंटनि जी क़ुर्बानी नथा ॾेई सघो 20 मिंट 15-20 नमाज़ जो घणो टाइम थी ॾह खां 15 मिंट भला खरी 20 मिंट 20 मिंटनि जी क़ुर्बानी असां खां नथी पुॼे सुभाणे मैदान ते लही असां छा कंदासूं मूंखे बदगुमानी न आहे मूंखे हुस्न ज़न आहे कहिड़ो बि गुनाहगार छो न हूंदो पर हा हुज़ूर जी इज़त ऐं नामूस जो मसइलो हूंदो त हुन पंहिंजे गुनाहनि खे पोइ छॾे ॾींदो मैदान में टप डाहे काहे अली अमरो जो कहिड़ो बि हुजे पर यादि रखो मुंहिंजे अर्ज़ करण जो मक़सदु इहो आहे हुज़ूर जे मीलाद करण वारो मीलाद खाइण वारो मीलाद करण वारो नमाज़ मुस्तफ़ा जो उहो तरीक़ो आहे जो असां हुज़ूर जो अखियूं मुबारक थधियूं थींदियूं आहिनि मीलाद कर हुज़ूर राज़ी थींदो अल्लाह राज़ी थींदो खा बि सही तोखे बि ख़ुशी थींदी पर नमाज़ पढ़ंदे त मुस्तफ़ा जो अखियूं ठरंदियूं आशिक जो कम था न अहिड़ो कम कयां जंहिंसां साईं राज़ी थिए हुज़ूर ख़ुशि थिए हुज़ूर जो अखियूं मूंखां ठरनि हुज़ूर ॾिसी फरमाइनि त मुंहिंजो ग़ुलाम अचे थो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इत्तिबा कयूं असांजा मुर्शिद बि से रोज़े वारा फरमाईंदा त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में हिकिड़ो माण्हू हूंदो जीअं हज़रत मूसा करे हू बि उहो ई कंदो हज़रत मूसा मथे ते दस्तार खे बि दस्तार रखे हज़रत मूसा के लठ हुन के लठ हज़रत मूसा के सुहारी हुन के भी दाढ़ी जीअं अल्लाह जो नबी करे हे बि कंदो हो हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन खे ॾिसंदो हो ॾिसी करे फरमाईंदो अजीब क़िस्म जो माण्हू आहे मुंहिंजो नकुलूं पियो लाहे जीअं मां थो कयां तीअं वेठो थो ही करे जॾहिं फिरौन खे ॿोड़ियो वियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम लश्कर समेत जॾहिं ॿाहिरि वियो अल्लाह जे नबीअ जो ॾिठो तो वो हमराह जेको मशकरो टैप जो हो मस्करियूं करण वारो वो जी हज़रत मूसा करे हो बुए मस्कराना अंदाज में ये करे वठंदो हो हज़रत मूसा जी नजर उन ते पई त ही भी बच्चो बाहर बीठो आ अल्लाह के मौला फिरौन भी मुखे तकलीफ दिनी पर इन त मुखे ॾाढी तकलीफ दिनी हुई जीअं मां कयां तीअं कंदो हो हिन खे मौला छॾे ॾिनी ही बची बाहर निकितो अल्लाह फरमायो प्यारा मूसा हिकड़े पासे दे हिन जे अंदर जी नियत पंहिंजे जाइ ते खराब ज़रूर हुई पर हिन जे ज़ाहिर खे मौजूद ॾिठो त हे ईअं पियो करे जीअं तूं कंदे हुए तूं मथे ते दस्तार रखी हिन बि रखी तूं सुहारी छॾाई हिन बि ॾाढी रखी तूं हथ में लठ खई हिन बि हथ में लठ खई ज़ाहिरी तरह शक्ल शबात तो वांगुरु ठाही मूं हिन खे ॾिठो अंदर जी नियत त जीअं हुयसि पर ज़ाहिर में हुलियो तो वांगुरु ठाही सूरत तो वांगुरु ठाही बसि तो वांगुरु सूरत ठाहिण जे सदके मां हिन खे बचायो छॾियो इन ॻाल्हि करण खां पोइ बि रोज़े वारा फरमाईंदा त मुसलमानो पंहिंजी जमात खे फरमाईंदा जमात सगोरी हक़ीक़ी जी इत्तिबा हुज़ूर जी हासिल थी त उहा वॾी गनीमत आहे हक़ीक़ी गुलामी हासिल थी वञे जो जान माल मुस्तफ़ा ते माण्हू कुर्बान करे इहा त वॾी ॻाल्हि आहे जेकॾहिं भला वधीक न थियो ऐं रुॻो ज़ाहिरी इत्तिबा थी ज़ाहिरी इन ज़ाहिरी इत्तिबा जे करे ओहो मस्खरो बि बची वियो हो हुज़ूर जे ज़ाहिरी इत्तिबा जे करे उम्मीदात अल्लाह असांखे हुज़ूर जे ज़ाहिरी ताबेदारी सदके माफ़ फरमाए
असांजो हुलियो बि उहे हुजे असांजो आदतूं बि उहे हुजनि असांजा कम बि उहे हुजनि हुज़ूर जे तरीक़े जे मुताबिक़ तॾहिं हक़ीक़ी गुलामी आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो मूं अर्ज़ु कयो उहे 5-10 मिंट तव्हां सां न कढूं त यार पोइ दुश्मन त खिलंदा न त हे हन रुगो भत खाइण वारा हे हन रुगो भत जो किथे रुगो घर थिए सभु हुन जाइ ते गॾु थींदा आहिनि हे हन यारी खोर हे हन मीलाद खोर हे नमाज़ ते अचनि ई कोन था नमाज़ी थियो ताने हण वारनि खे ताने हण जो मौक़ो ई न ॾियो बल्कि उनखे चओ असां मीलाद बि कंदा आहियूं त हुज़ूर जे इत्तिबा में हुज़ूर जे हुकुम ते अल्लाह जे हुकुम ते असां सिजो ख़ुदा सिर सॼो बि अल्लाह जे अॻियां में झुकाईंदा आहियूं बहाना न ठाहियूं त अॼु न सुभाणे कंहिं ॾिठी आहे सुभाणे कंहिं कान ॾिठी नौजवान छोकरा नौजवान ठका थियो अटैक थियो ख़बर ई कान्हे पई ॿिया बाज़ारुनि जे कहिड़ी पका थिए थो केरु उथंदो केरु कोन उथंदो घणा ॾींहं केरु रहंदो न मुंहिंजा साईं एतिरो मूं पंहिंजो अरवसो करणु त बसि 100 साल खां 100 साल त हुअं ई कान्हे त मां को सफ़ा ईअं सिहतमंद रहंदुसि हाणे अॼु न सुभाणे अर्ज़ु कंदो सुभाणे छा जो अॼु जो अॼु हिते ई अलाह जे हुज़ूर में असां ताइब थियूं मौला जेका ज़िंदगीअ जे पोयां गुनाह खताऊं असां खां थियूं माफ़ फरमा अॻिते असां हुज़ूर जे तरीक़े ते हलण जी कोशिशि कंदासीं समय साल सदियूं